हर सूमर रात जो 9 बजे असीं तव्हांखे ॾेखारींदा आहियूं सिंधीअ जी टेलीफिल्म असांजे फेसबुक ते। हिन दफ़े तव्हीं ॾिसंदा ही कहिड़ो हिसाब। हीअ फिल्म ईश्वर चंद्र जी कहाणी आहे ऐं डायरेक्ट कई आहे राजेश बचानी। माइट सुपना ॾिसनि था पंहिंजे औलाद लाइ, उन्हनि जी दिलि पूरी करण जे लाइ कर्ज़ वठी पंहिंजा सुपना मुहमल करे हुननि खे मोकिलीनि था वधीक पढ़ण जे लाइ विलायत में। पर छा उहे सुपना सच थियनि था? छा उहे सुपना सच थियनि था? औलाद उन्हनि जी चिंता करे थो, उहो न करे थो या न? इहो ई ॾिसण जे लाइ तव्हीं ज़रूरु ॾिसो असांजी हीअ टेलीफिल्म जेका दिलि खे छुहंदड़ आहे ऐं हर घर जी कहाणी आहे। राति जो 9 बजे 26 अक्टूबर ते असांजे फेसबुक प्रीमियर शो ते facebook.com सिंधी संगत वर्ल्ड वाइड ते तव्हीं ॾिसी सघंदा हीअ फिल्म पंहिंजे सभिनी दोस्तनि यारनि ऐं पंहिंजे कुटुंब सां गॾु। हीअ फैमिली सोशल प्ले आहे जेका तव्हांखे ॾाढो मज़ो ॾींदी ऐं दिलि खे छुहंदी। त ॾिसण न विसारजो असांजी हीअ टेलीफिल्म। पोइ गॾिजूं था, ठीकु आहे न? अचो त ॾिसूं हिन जो ट्रेलर। गुंज चेहरे जबण जे पयूं पाण साॻियूं जवां जो जवाई रहियूं। ख्वाहिशूं गुंज चेहरे जबण जे पयूं पाण साॻियूं जवां जो जवाई रहियूं। मां तुंहिंजी चिंता सम्झां थो, पर तूं फिक्र न कर। मां आहियां न, ओवर टाइम करे वठंदुसि। पर जे असांजो चंद कॉन्वेंट स्कूल में पढ़ियो ऐं कुझु बणिजी वियो त असांजा दुख दूर थी वेंदा। तुंहिंजे तूफ़ान मूंखे उॾाए ॾिसज। जे तूं हुन में फर्स्ट क्लास आहे, फर्स्ट नंबर आहे, त पोइ तोखे टेबल कुर्सी पक्को वठी। प्रॉमिस? प्रॉमिस न, पक्को प्रॉमिस। तूं ॾिसजांइ, चंद्र वॾो थींदो न त असांजूं परेशानियूं हीअं दूर कंदो आहे। बसि बाबा, तव्हां त मुंहिंजे लाइ कुझु कोन कयो, पर मां पंहिंजे पुट लाइ सभु कुझु कंदुसि। चंद्र जे डॉक्टर बणजंदे ई मां त भई रिटायरमेंट वठी छॾींदुसि। ख्वाहिशूं गुंज चेहरे जबण जे पयूं पाण साॻियूं जवां जो जवाई रहियूं। त साथियो, तव्हांखे ही वीडियो कीअं लॻो? वणियो न? त यकदम सब्सक्राइब कयो असांजो YouTube चैनल। पाण बि ॾिसो, ॿियनि खे बि ॿुधायो।